जॾहिं हिकु अदद वाधू जो हुजे ऐं हिकु अदद काटू जो हुजे त उन्हनि खे जोड़ जो तरीक़ो कहिड़ो आहे? पहिरीं ॾिसो 15 में काटू 12 जोड़ करणा आहिनि त जवाबु घणो आयो 3। उन जो तरीक़ो कहिड़ो आहे? जॾहिं मुख़्तलिफ़ निशानियूं हुजनि ऐं उहे ॿ अदद पाण में जोड़ करणा हुजनि त वॾे अदद मां नंढे अदद खे कट कबो, पर निशानी उहा ॾिबी जेका वॾे अदद जी हूंदी। जीअं हिन में 15 वाधू जो आहे ऐं काटू 12 काटू जो आहे। इन्हनि ॿिन्ही खे पाण खे जोड़ करणो आहे। 15 मां पाण 12 कया, 3 खां कट त 3 जवाब आयो ऐं 3 जेके आहिनि पाण निशानी उहा ॾींदासूं जेका वॾे अदद जी हूंदी आहे। 15 जी वाधू निशानी आहे, का बि निशानी कोन्हे लिखियल, माना वाधू जी निशानी आहे, तंहिं करे इन जो जवाबु आयो 3। हाणे ॿियो ॾिसो, ॿिए में छा आहे? 15 काटू जो अदद आहे ऐं 12 वाधू जो अदद आहे। हाणे इन्हनि खे जॾहिं जोड़ कबो त इन जोड़ महिल छा कबो? साॻिए नमूने वॾे अदद मां नंढो अदद कट कबो। 15 मां 12 ई कट कबा, 15 मां पाण 12 ई कट कया, निशानी 15 जी वॾी आहे, काटू अदद जी वॾी आहे, त जवाब में जेको ईंदो काटू 3 ईंदा। ऐं इहो जेको अमल आहे सो जोड़ जो अमल।